जेके बि माण्हू आहिनि दुनिया हर किताब खे मञण वारा, बेशक उहे मुस्लमान आहिनि या बेशक उहे मुस्लमान न आहिनि, इमाम हुसैन सां अक़ीदत रखंदा आहिनि। इमाम हुसैन जी ज़ात पाक हर कंहिं लाइ मशलेर आहे ऐं इमाम हुसैन सां मुहबत करण वारनि जी बिल्कुलु बि का कमी कोन्हे। सॼी दुनिया में इमाम हुसैन सां मुहबत करण वारा मौजूदु आहिनि। अलम साहब, तव्हां छा चवंदा ज़ात पाक इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे बारे में? यानी मौला हिकिड़ो फैज़ आहिनि, हिकिड़ो अहिड़ो फैज़ आहे आम जेको तव्हांखे सचाई जी तरफ़ जी हुर करबला जी 10 मुहर्रम ताईं हुर जो किरदारु तव्हांजे साम्हूं आहे। हुर उहो ई माण्हू हो जंहिं अची इमाम हुसैन जो लश्कर खे रस्तो रोकियो ऐं उहो ई माण्हू हो जेको शहीद थी अलैहिस्सलाम थियो। इन बारे में तव्हां छा चवंदा? हा, असल में तो वक़्तु जेको वधीक हुजे त इन जो तव्हां हिकिड़ो वॾो सुवाल कयो आहे। हिकिड़ो तव्हां सिर्फ़ु इहो बि चवणु चाहियां कि इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी ज़ात पाक अक़दस अहिड़ी आहे त जेको पारस हूंदो आहे, जेको माने पत्थर खे बि लॻी वञे, लोह खे बि लॻी वञे त उहो सोन थी वेंदो। मौला हुसैन जूं कई फ़ज़ीलतूं आहिनि। वाक़ई करबला में कई दरवाज़ा आहिनि अंदरि दाख़िल थियण जे लाइ। उन फ़ज़ीलतुनि मंझां हिकु फ़ज़ीलत मौला हुसैन जी हज़रत हुर आहे। ऐं दरवाज़ा जेके करबला ते असांखे वेठी वञनि हुसैनी ते दाख़िल थियण जे लाइ असांखे जा खुली सघनि था, उन्हनि दरवाज़नि मंझां हिकिड़ो दरवाज़ो हज़रत हुर जो दरवाज़ो आहे। हुर के असां ॿुधो त सिर्फ़ु इहो आहे, पढ़ो सिर्फ़ु इहो था त हुर हिकु शख़्सियत जो नालो आहे, हुर हिकु फ़र्द जो नालो आहे। हुर हिकु फ़र्द कोन्हे, हज़रत हुर हिकु शख़्सियत कोन्हे, हुर हुर्रियत जो दरवाज़ो आहे। हुर हिकिड़ो चैप्टर थो खुले पूरो। हुर हिकिड़ी दुनिया जो नालो आहे जेका आज़ादगान जी दुनिया आहे। जेको इंसानु चाहे थो न त आज़ादी खपे, आज़ादी जंहिं आज़ादी जेके अॼुकल्ह मग़रिब जी वेस्टर्न दुनिया जेका आहे आलम इस्लाम खे दागदार करण जी कोशिशि कनि था पिया ऐं आज़ादी जे नाले ते कई क़िस्म जूं ग़ुलामनि में फासाईंदा वञनि था पिया। हीउ हिकिड़ो धोखो आहे। आज़ादी कुझु असल आज़ादी तव्हांखे करणी आहे त हुर खे पढ़ो, करबला खे पढ़ो। इस्लाम खां वधीक सवलो ऐं आसान मज़हब को आहे ई कोन। जी बिल्कुलु। ऐं इमाम हुसैन आली मक़ाम जो जेको दर्जो आहे, जेका फ़ज़ीलत आहे, उन ते त असीं सॼी ज़िंदगी ॻाल्हायूं तॾहिं बि उहो घटि ई हूंदो। बिल्कुलु। पर लेकिन असीं थोरी मुख़्तसिर वक़्त में कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं करे छॾियूं जेके हर ॿार बि सम्झे, जेको हर वॾो बि सम्झे। ऐं इमाम आली मक़ाम जो जेको किरदारु आहे, इमाम आली मक़ाम जेको नूर आहिनि, रोशनी आहिनि असां सभिनी जे लाइ, अहिड़ी राह आहिनि जेका हक़ ते रही, जेका सच ते रही। असांखे इहो ॿुधाए थी त केरु जाबिर हुजे, ज़ालिम हुजे, उनखां डिॼणो कोन्हे। हाणे जी टाइम तमामु घटि आहे त असीं प्रोग्राम वाइंड अप कंदासीं। तव्हां ॿिन्ही जा असीं थोराइता आहियूं त तव्हां ॿिन्ही शिरकत कई, असांजे प्रोग्राम जी शान वधी, मौला पाक जो ज़िक्र आम थियो। ऐं तव्हां छा चवंदा आख़िरी लफ़्ज़ जेके अगरि तव्हां कुझु चवणु चाहियो? मां बि तव्हां शुक्रगुज़ार आहियां, तव्हां मौक़ो पेश कयो त करबला जी हिकिड़ी तस्वीर, करबला जो हिकिड़ो रुख़ बयानु कयो वञे। अगरचे असांजो बयानु करणु हिकिड़ो क़तरो आहे, लेकिन हीउ क़तरो बि ख़ुदा करीम जेकॾहिं असांजी तरफ़ खां क़बूलु फ़रमाए त असांजे लाइ वॾो एज़ाज़ आहे। असांजे लाइ दुनिया ऐं आख़िरत जो वॾो जेकॾहिं ख़ुलासो असां पंहिंजे लाइ कामयाबी जो कयूं त नाज़ आहे असांजे लाइ। हिकिड़ो क़तरो जेकॾहिं अलाह साईं असांजी ख़िदमत क़बूलु फ़रमाए, इहो आहे। ऐं मां शुक्रगुज़ार आहियां। ऐं नाज़रीन जे लाइ बि इहो असांजी आख़िरी नसीहत सम्झो, कुझु बि सम्झो त दर हुसैन खां सवाइ ॿियो कोई दर बि कोन्हे। एज़ाज़ दर हासिलु करणु चाहियो था, दुनिया हासिलु करणु चाहियो था त हुसैन जे दरवाज़े ते अचो, दीन हासिलु करणु चाहियो था त हुसैन जे दरवाज़े ते अचो। ख़ुदा जी रज़ा, रसूल करीम जी रज़ा अगरि कंहिंखे तलाश आहे त रिज़ा आहे हुसैन में ख़ुदा बि राज़ी आहे ऐं रसूल बि राज़ी आहे। बिल्कुलु, छो त उहो ई नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो घर आहे। हलो, हाणे असांजो पहिरियों मुहर्रम जो अॼु प्रोग्राम हो ऐं तमामु माशाअल्लाह सुठी गुफ़्तगू थी। इंशाअल्लाह असीं तव्हां सां गॾु डेली हूंदासीं हिन अशरे में। ऐं अॼु असांखे इजाज़त ॾींदा